अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काज़ी में बलिकार और यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, मुल्क लाइ शयूं सुठियूं बि हलनि थियूं पियूं, हिकिड़ो पूरो हिकिड़ो माहौल बि जुड़े थो पियो, पर गॾो गॾु जेकी सिरबाट जेके इहे जेके सूबनि जे हवाले सां, तासुब जे हवाले सां ऐं पावर ग्रैबिंग जे हवाले सां इहो बि कोन थो बंदि थिए। हाणे अॼु वरी ख़ालिद मक़बूल सिद्दीकी साहब MQM जा ज़ाहिर आहे हिकिड़े हिन वक़्तु सभ खां इंपॉर्टेंट पोजीशन रखनि था पिया MQM में, हू क्लियर डिमांड कनि था पिया त भई हाणे MQM जी असांजी क्लियर डिमांड आहे त कराची खे जेको आहे उहो वफ़ाक़ियत माना वफ़ाक़ कैपिटल टेरिटरी ठाहे छॾिजे या उन्हनि जे अंदरि ॾेई छॾिजे। उहो ई फॉर्मूलो या उहे ई डिमांड्स वरी वापसि तव्हां चयो त ख़ालिद मक़बूल सिद्दीकी साहब MQM में सभिनी खां अहम पोज़ीशन रखनि पिया। एसि ताईं तव्हां सां इतफ़ाक़ कयां थो, के हद ताईं कयां थो, पर MQM कराची में सभिनी खां अहम पॉलिटिकल फोर्स आहे, इन सां इतफ़ाक़ नथो कयां। हा, के ज़माने में हुई, जे ज़माने में लंडन वारे भाईजान हुआ त पोइ हिननि खे बैलेट बि हुई, बुलेट बि हुई। यस, हाणे तव्हांजे साम्हूं आहे सूरत। हाणे जेको कराची खे वफ़ाक़ जे हवाले करे छॾियो, कराची खे सूबो ठाहे छॾियो, इहो सभु जेको उहे साॻियो रिंगट आहे। बेसिकली ॻाल्हि इहा आहे, ही जेको सूबनि जो बि रिंगट हलियो त मूं तव्हांखे इहा ई ॻाल्हि पे कई त असल ॻाल्हि का ॿी आहे पोयां। हाणे जेका ॿी थ्योरी हलंदी हुई त कराची खे ऐं ग्वादर पोर्ट खे, कराची ऐं ग्वादर खे इहे फेडरली एडमिनिस्ट्रेटेड एरियाज़ करे छॾिजनि। छो करे छॾिजनि भाई? छा प्रॉब्लम छा आहे? अगरि ग्वादर जेको आहे बलूचिस्तान जो हिसो रहे थो त छा पाकिस्तान जो हिसो न आहे छा? ऐं छा वफ़ाक़ का अलॻि शइ आहे छा? जेको ख़ालिद मक़बूल सिद्दीकी साहब फरमाइनि पिया, जेको जवाज़ या तावीलात बयानु कनि पिया त साईं K4 में पैसा वधीक वफ़ाक़ ॾिना आहिनि, ॾेई छॾिया अथऊं, ऐं कराची में वधीक जेको अहसासु वफ़ाक़ खे रहियो आहे, इहा हिकिड़ी जेका न हिकिड़ी मतिलबु ही कंहिंजी ॿोली ॻाल्हाइजे पई। यस, छाकाणि हिन में का लॉजिक ई कोन्हे। यस, वफ़ाक़ छा कयो? ठीकु आहे, वफ़ाक़ जी जेतिरो लाहौर में कयो अथसि पोइ लाहौर खे वठी छॾे न पाण सां। अगरि वफ़ाक़ जिथे किथे सॼो मोटरवे जेको आहे GT रोड ठारायो, या हाणे जेको आहे पंहिंजे रायविंड ताईं ठारायो अथनि लाहौर मां मोटरवे, त पोइ लाहौर खे वठी छॾे वफ़ाक़ पंहिंजे अंडर। अगरि इहो आर्ग्यूमेंट आहे त वफ़ाक़ जेको आहे एक्चुअली ही सभु कहाणियूं आहिनि। ही बेसिकली ॻाल्हि इहा आहे त वफ़ाक़ ही जेका मैंटेलिटी आहे त छाकाणि त कराची हिकिड़ो रेवेन्यू जनरेटिंग शहर आहे, वॾो पाकिस्तान जे वॾे में वॾो शहर आहे, उहो वफ़ाक़ जे आइन में पोटेंशियल बि आहे तमामु घणो, त हिन खे कंहिं न कंहिं नाले ते सिंध खां अलॻि करे छॾिजे। पोइ नॉनसेंस गुफ़्तगू थिए थी त कराची जेको आहे उहो पाकिस्तान ठहण खां पोइ डेवलप थियो, फलाण थियो, ढिमकाण थियो। हाणे कहाणियूं त इन ते नॉनसेंस गुफ़्तगू ते करे नथी सघिजे। जेको 1940s में 30s में हिते ही हलंदियूं हुयूं, ट्रांसपोर्टेशन हुई हिकिड़ा, ऐं बहस में नथो पवां, मतिलबु बहस छा, ॻाल्हि खे वरजाइण जो फ़ाइदो न आहे, सभिनी खे ख़बर आहे त हिकिड़ी नॉनसेंस ॻाल्हि आहे। लेकिन बेसिकली सिंध खां धार करण जी ॻाल्हि थिए पई। हाणे मूंखे हिन में हासिलु छा थींदो? सवाल सभिनी खे अचे थो त आख़िर एॾो वॾो ममण मचाइणु, हेॾो ही छाकाणि कोई आसानी सां कोन्ह थी वेंदो, त आख़िर हिन जी हासिलु छा थींदो? हाणे नज़र उहो ई कराची जे रिसोर्सिस ते आहे। यस, यस, सिंपली। ऐं मतिलबु सिंध जी जेका हिकिड़ी मालिकी ऐं हू जेको मामिलो हुजे थो, उहो ओतिरो मतिलबु कॉम्प्रोमाइज़ड आहिनि मामलात कि उहो सम्झनि था तासीं इहो असांखे फबी वेंदो। पर आऊं अक्सर इहा ॻाल्हि कयां थो त ॾिसो, चाहे हू सिंधू दरिया हुजे या सिंध जी वहदत हुजे, इहे के सियासी पार्टी 1, 2, 4 सां ॿधल कोन्हनि। ही सिंध जे माण्हुनि जी पंहिंजी हिन जी मालिकी कनि था, सिंध जा माण्हू हिन जी ओनरशिप कनि था। ही सिंध जे माण्हुनि जी मर्ज़ी खां सवाइ भले तव्हां सां का बि सियासी पार्टी तव्हां सां सहमत हुजे, को नूरा कुश्ती करे वठे, तव्हां सां अंदरून खाना ठहियलु हुजे, ॿाहिरि मिली थोरी मुखालफ़त कंदी हुजे, इहो सिंध जे माण्हुनि खे क़ाबिल क़बूल न थींदो। त पोइ तव्हांखे आख़िर हासिलु छा थींदो? हासिलु त तव्हांखे ज़ाहिर लालच त कराची जी ज़मीन आहे, कराची में से उहो इमरान ख़ान जे दौर में शुरू थियो त ही बंडल आइलैंड्स जेके आहिनि, जेके जज़ीरा आहिनि, इहे वफ़ाक़ जी टेरिटरी हूंदा। पहिरां त चवनि पिया आहे असांजी टेरिटरी, पहिरीं चवनि पिया, पहिरीं त मालिकी कयो वेठा त असांजा आहिनि जज़ीरा, पोइ चवनि अच्छा असांजा न आहिनि त असांखे ॾेई छॾियो। पोइ जॾहिं सिंध मां शदीद मुखालफ़त थी त चई अच्छा जज़ीरा नथा ॾियो, असीं सॼो कराची था वठी छॾियूं।
ज़ाहिर आहे इनमें इनमें नथो वञणु चाहियां त हिनमें छा छा इन्हनि जी लालचूं आहिनि, छा छा हिन में मुफ़ादात आहिनि, पर यार मुल्क सां अहिड़ो माण्हुनि खे छो था बेज़ार कयो अहिड़े मामलनि सां जंहिंसां हीउ जेको मुल्क लाइ को चङी शइ त नथा कयो, हिन सां तव्हां वफ़ाक़ खे मज़बूत किथे था कयो। यानी सिंध जो माण्हू अगरि हुनजो किथे को हिकु इंच बि हेठि मथे थिए थो त उन सां सिंध जा माण्हू त रिएक्ट कंदा न, त रिएक्ट कंदा त हुन सां वफ़ाक़ मज़बूत कीअं थींदो। ॿी ॻाल्हि इहा त अगरि चवनि था सिंध हुकूमत कमु नथी करे कराची में, आउं इन बहस में नथो चवां, उहो भले पीपल्स पार्टी जवाबु ॾिए, छाकाणि गुज़िरियल 18 सालनि खां त पीपल्स पार्टी इक़्तिदार में आहे, उहो पाण जवाबु ॾिए। अगरि परफॉर्मेंस जी बुनियाद ते इहे शयूं थियणु शुरू थियूं त इहो बि हिकिड़ो तयशुदा अमल आहे त वफ़ाक़ बि को हिते कमु न कराए, अच्छा सुभाणे वफ़ाक़ बि न कराए पोइ MQM जे हवाले कयूं, कंहिंजे हवाले कयूं, पंहिंजा कैपिटल इलाइक़ा भला MQM खे घुरिजे त ठीकु आहे, उहो जिथां ही ॿोली अचे पई, ही सभु शयूं जेको हलनि पियूं, हिन मां नुक़सानु थींदो, हिन में सिर्फ़ु नुक़सानु थींदो, ऐं ॿियो छा वधीक ॻाल्हायूं। अच्छा जॾहिं इहे ॻाल्हियूं आहिनि न त पोइ ज़ाहिर आहे पोइ माण्हू पोइ इहे बि जे पाण कल्ह बि डिस्कस कयो त डिसंबर में छा भला पोइ पाण अचण जो या सिस्टम ॿिए अचण जो या का अहिड़ी ॻाल्हि जी हाणे ॻाल्हियूं हलनि पियूं। हाणे अॼु बि सवाल थियो, सलीम साफ़ी साहिबु हल्को टुकड़ो आयो, अञा प्रोग्राम हले त ख़बर पए जिरगा में राना सना साहिब खां त भई जेको सिस्टम में ॻाल्हियूं हलंदी पियूं त मोहसिन नक़वी साहिबु शायदि वज़ीर आज़म थी अचनि, त राना सना साहिबु चवनि था भई इहा ॻाल्हि हुई पर हाणे नामुमकिन, छो सॼो हाणे सिस्टम एतिरो उहो थी वियो आहे, कनेक्ट थी वियो आहे। ॾिसो हीअ जेको तब्दीली जी ॻाल्हि कल्ह पाण तफ़सील सां मुर्तज़ा जतोई जे हवाले सां कई, अॼु राणा सनाउल्लाह चए थो त भई हीअ जेको मोहसिन नक़वी जी अॻुवाणी में हिकिड़ी चेंज जी ॻाल्हि थी पए, उहे ॻाल्हियूं हुयूं, यानी राणा सनाउल्लाह तस्दीक करे थो, पर हाणे छाकाणि त एतिरो मिलाप ऐं विझड़ाइप आहे सिविलियन ऐं नॉन सिविलियन जे विच में, नामुमकिन आहे त हाणे नामुमकिन थी वियो आहे बकौल राणा सनाउल्लाह जे। राणा सनाउल्लाह सियासी कारकुन थी पोइ नामुमकिन जी ॻाल्हि करे थो, मूंखे आउं नामुमकिन त नथो चवां, लेकिन कल्ह बि पाण सॼी डिस्कशन इन ॻाल्हि ते अची हंधि कई त भई बाक़ी सभु मामला ठीकु था हलनि, हिन हाइब्रिड सिस्टम में असांजी सिविलियन क़यादत न चूं करे थी न चां करे थी, बिल्कुलु जेका लीक उनखे ॿुधाए लाइ उन लीक ते हले थी, को शइ नथी डिस्टर्ब करे, जिथे जीअं चवनि था उअं थिए थो। हाणे सिर्फ़ु ॻाल्हि हिन खां वधीक जेको हिकिड़ी मेजर मुल्क में हिकिड़ो उथल पुथल आणण जो एजेंडा अगरि आहे, मिसाल NFC अवॉर्ड में सूबनि जो पैसा घटि करणा आहिनि, हीअ हिकिड़ो मेजर उथल पुथल, दरिया ते मतिलबु पंजाब ॾे वधीक पाणी रोकणो आहे, जेको बि हुनखे नालो ॾेई वठनि, कैनाल ॾियनि, डैम ॾियनि, उहो हिकिड़ो मेजर इशू आहे, ठीकु आहे। या ही सूबनि वारी जेका हथ रांदि आहे, वफ़ाक़ एक्चुअली सूबा कोन ठाहिणा अथनि, वफ़ाक़ कराची गवादर, माना उहो पंजाब खे टोड़ण वारी ॻाल्हि अञा ईअं ज़ाइक़े लाइ चइबी आहे, बेसिकली कराची आहे, ग्वादर आहे, पर ग्वादर ते फ्यूचर आहे, कराची अॼु आहे, ग्वादर बि बड़ी ॻाल्हि आहे त चयो वेंदो त भई ॿई पोर्ट सिटीज़ आहिनि, असीं पोर्ट सिटीज़ वठूं पिया। हाणे किथे कराची पोर्ट सिटी आहे, किथे ग्वादर जो पोर्ट सिटी, जिते उहो पोर्ट बि पूरो मतिलबु केतिरो फंक्शनल आहे उहो अलॻि बहस आहे। त अगरि इहे सभु शयूं करणियूं अथनि पोइ त हिननि सिविलियंस खां बि जान छॾाइणी पवंदी, छाकाणि त पोइ हिकिड़ी बिल्कुलु ताक़त जो लेकिन ठीकु आहे, असांजो सऊदी अरब सां असीं ठाह बि कयूं पिया, असां अमेरिका खे बि ऐं चाइना जे विच में बि हिकिड़ो ॿिन्ही खे गॾु खयों हलूं पिया, सभु शयूं थियनि पियूं, पंहिंजो लेवरेज सुठो ठाहे, पंहिंजो स्टेचर मथे कयो आहे, हीअ सभु शयूं ठीकु थियनि पियूं, लेकिन तव्हां वटि इंटरनली उहे का पॉलिटिकल स्टेबिलिटी मौजूदु न आहे, मथां वरी माण्हुनि में एतिरो हलचल करण वारा जेके मौज़ू अगरि कढी ईंदो ऐं पोइ सिविलियन सभिनी खे फारिग करे छॾींदो, 4-6 हूंदा, अब्दुल क़द्दूस हिन टाइप जा माण्हू हूंदा, लेकिन उन सां पोइ माण्हुनि जी बेचैनी त ख़तमु कोन थींदी न, उहो त मसइलो थींदो। कोलाण सां गुलाम हुसैन चांडियो बदीन मां, जी चांडियो साहब छा चवणु चाहींदा? सर जनरल परवेज़ मुशर्रफ वक़्त में प्रोग्राम आयो, नेशनल प्रोग्राम इम्प्रूवमेंट ऑफ वाटर कोर्स NPIW नाले सां, उनमें 7 में वाटर मैनेजमेंट ऑफिसर तौर भर्ती थियासीं 3 साल जे कॉन्ट्रैक्ट ते। ॿुधो सर, असां बेनज़ीर साहब जी शहादत खां पोइ हुकूमत आई, उनखे चयोसीं त असांखे पको कयो, नताईंदा रहिया,
25/3/2013 ते असेंबली बिल पास कयो, इमीडिएट इफेक्ट हुनखे पको कजे थो। में तारीख़ का बि ॼाणायल कान्हे कहिड़ी तारीख़ आहे। त उहो प्रोग्राम असांखे वरी नोटिफिकेशन सेक्रेटरीट में रखियो वेठा हा। 2016 में उहो नोटिफिकेशन जारी थियो आहे। ॿुधो त छोकिरनि चयो बाबा असांखे 2016 खां न कयो, असांखे 2013 खां 25 तारीख़ 3 महीने 2013 खां पको कयो न। असांखे 16 खां वरी उनखे छोकिरनि चैलेंज कयो त वरी साबिक़ एडवोकेट जनरल साहिबु जेको सो हुकूमत जो हींअर सेनेटर साहिबु बि आहे, नालो नथो खणा, उन वरी चयो त साईं हिनखे 2018 खां कयो। हाणे 2018 में असांखे पको कयो अथनि, 22 में आउं रिटायर थियो आहियां। हाणे मूंखे त 5 साल पूरा कोन था थियनि। असांखे घटि में घटि पेंशन लाइ 10 साल ज़रूरी आहे। 13 खां बि मूंखे 9 साल थींदा, 1 साल एक्सटेंशन सेक्रेटरी साहिबु ॾेई सघे थो एज रिलैक्स में। सो इहो असांजो प्रोग्राम ॿियो 3 साल रिटायर थियो आहियां, मूंखे को बेनिफिट कोन मिलियो आहे, का मूंखे। ठीकु आहे साईं। जी चांडे साहब, इख़्तियारियूं तव्हांखे ॿुधंदियूं हूंदियूं। ज़ाहिरी तरह जेको तव्हां केस पंहिंजो रखियो हुनमें वज़न आहे, तव्हांजो मिलणु खपे। अच्छा, थोरी हाणे इंटरनेशनल ॻाल्हि हले पई, ॿियो बि टॉपिक आहे। हाणे $6 बिलियन जो हिन ट्रम्प जेको वरी अनाउंस कयो आहे एड, मिलिट्री एड इसराइल जी तरफ़। इसराइल त रुके कोन थो, पर अॼु ई 6 मुल्कनि सुभाणे लाइ चयो आहे त असां इसराइल खे तस्लीम कंदासीं। ग्रेट कंट्रीज़ आर यू, स्पेन बि आहे, कैनेडा बि आहे, फ़लस्तीन खे तस्लीम ऐं फ़लस्तीन खे तस्लीम कंदासीं। हाणे उहे तव्हां बिल्कुलु इंटरनेशनल सिचुएशन ते हलिया वियो। ॾिसो, इज़राइल खे ट्रम्प जो वस पुॼे त सॼो अमेरिका खणी ॾींदो। हाणे पहिरीं $3.8 बिलियन ॾींदो। हाणे हुनजी शानदार कारकर्दगी जेको नसल कशी करे पियो, इंसाननि जो कोर्स करे पियो, उनखां पोइ हुन लाइ वधाए $6 बिलियन करे पियो। ॾिसूं कांग्रेस हुते जी पास करे वठंदी। घणे भाङे इज़राइली लॉबी आहे हुते, ज़ाइनिस्ट। सो जेको करे अमेरिका घटि आहे। अमेरिका पर दुनिया में हिकिड़ो ख़ुदि अमेरिका जा इतिहादी जेके आहिनि उहो हाणे खुली करे मुखालफ़त कनि पिया। ख़ुदि बर्तानिया जिते ट्रम्प वियो हो, हुन सां गॾियल UK जो प्राइम मिनिस्टर स्टर्मर बीठल हो। हाणे इंग्लैंड जो मतिलबु वेझो तरीन इतिहादी, अगरि इज़राइल जे बराबरि न त इज़राइल जेतिरो ई वेझो इतिहादी इंग्लैंड आहे अमेरिका जो, हुनजो प्राइम मिनिस्टर चए पियो त न, इहो त हाणे मञिणो पवंदो, हल 2 स्टेट आहे, पर इज़राइल नथो मञे। सो हाणे हिन छिका में ठीकु आहे, सुभाणे 6 मुल्क मञी वठंदा, वरी ॿिया मुल्क मञंदा, लेकिन UN त हिकिड़ी डमी ऑर्गेनाइज़ेशन आहे, यूनाइटेड नेशन, जिथे हिकिड़ो वीटो थींदो ऐं ॻाल्हि ख़तमु थी वेंदी। सो लेकिन हिकिड़ो कॉन्स्टेंट प्रेशर डेवलप थिए पियो। आउं इंतज़ारु सिर्फ़ु इहो कयां पियो त अमेरिका जे अंदरि एतिरो प्रेशर कॾहिं कांग्रेसमैन ऐं सेनेटर्स ते पवंदो जो हुननि खे लॻे त हाणे अगरि असीं हिन ट्रम्प जी पॉलिसी खे सपोर्ट कंदा रहंदासीं त ॿीहर इलेक्शन न खटे सघंदासीं। उहो जेको हिननि जो मुंहिंजे ख़्याल नवंबर में इलेक्शन आहे न, हींअर नवंबर जी इलेक्शन्स जेका अमेरिका में थींदी, तेसि ताईं वॾो ज़ुल्म थी चुको हूंदो ऐं जेको हिन गज़ा जी पट्टी जो त को न को अंजाम अची चुको हूंदो। लेकिन उन में अमेरिकन अगरि माण्हुनि हिन पॉलिसी जे करे रिपब्लिकन्स खे हिकिड़ी मतिलबु रिजेक्ट करे छॾियो त पोइ इहो सम्झिबो त माण्हुनि मतिलबु पब्लिक ओपिनियन डोमिनेट करे वियो हिन ट्रम्प पॉलिसी ते। अच्छा, अगरि न थी सघियो या हुते इलेक्शन्स मैनेज थी विया, मूंखे ख़बर न आहे, ॿई शयूं चई सघूं था। हाणे त दुनिया में शक रहे थो त इलेक्शन हर जाइ ते मैनेज न थींदा हुजनि, अमेरिका में एतिरो घणो मैनेज नथो थी सघे। सो अगरि अमेरिकन वोटर ख़िलाफ़ वोट करे छॾियो त पोइ शायदि को ब्रेकूं लॻनि, को वरी रीथिंक कजे त हीउ जेको इज़राइल सां अमेरिका जेको सॼी दुनिया सां फिटाए छॾियो आहे, हिकिड़े इज़राइल खे महबूब खे पाण सां गॾु रखण लाइ शायदि को सेकेंड थॉट अचे। अच्छा, पाकिस्तान सऊदी जेको थियो, हिकिड़ो प्रोपेक्ट थियो आहे, एग्रीमेंट थियो, त ज़ाहिर आहे जीअं तव्हां बि सुवाल उथारियो त उमूमन अहिड़ियूं ट्रीटियूं थींदियूं आहिनि, त कुझु माण्हू इहो सुवाल बि उथारनि था त उमूमन अहिड़ियूं ट्रीटी ई थींदियूं आहिनि, पैक्ट्स न थींदा आहिनि हिकिड़े क़िस्म जा। पर कुझु माण्हू वरी न, ज़ाहिर आहे हिकिड़ो न्यूक्लियर अम्ब्रेला जो बि रंग ॾियनि था, जंहिंमें इंडिया बि जेको आहे वॾो हैंड प्ले करे थो, त पाकिस्तान जेको आहे उहो सऊदीया खे न्यूक्लियर अम्ब्रेला ॾेई छॾी आहे हिकिड़े क़िस्म जी। पाकिस्तान तरदीद करे थो पियो हिन ॻाल्हि जी, पाकिस्तान कॉन्स्टेंटली तरदीद करे थो पियो। ऐं इवन प्रोग्राम्स में बि जॾहिं नून लीग जे
ख्वाजा साहब खां तेरे सवाल थियो उहो त जवाबु ॾिनो, पर मूं लिया हिकिड़ा बिलाल अज़हर कियानी साहब हिकिड़ा ॿिया मूं लिया हुआ, उनखां सवाल थियो त इसराइल अगरि अटैक करे वञे सऊदी अरब जे मथां त पोइ पाकिस्तान छा अटैक, अब्सार आलम साहब सवाल कयो त पाकिस्तान छा साहब रिस्पॉन्ड कंदो, त उन्हनि चयो त न असां गॾु वेही स्ट्रेटजी ठाहींदासीं, माना ईअं मिलिट्री रिस्पॉन्स न कंदासीं तकड़ि में। न मूंखे ॾिसो, अच्छा तव्हां कॉलर वठी वठो पोइ ॻाल्हायूं। गुलाम मुस्तफ़ा रायमू तलाबा जी। रायमू साहब छा चईंदा? वालेकुम साईं, अली काज़ी खे बि सलाम। वालेकुम सलाम साईं, आउं आवाज़ ॻाए रहियां तलाब जो, गुलाम मुस्तफ़ा रायमू जी। ये ज़रात जेकी आहे पाकिस्तान जी रीढ़ जी हड्डी आहे। असांखे न पहिरियों सारी जे फसल जो रेट मिलियो, न कणिक जो मिलियो, न को सब्जी जो मिलियो। सब्जियूं बि तव्हां ॾिठो त टके धड़ी हुई। असांजो गोल्डन टमाटो बि जेको आहे 100 रुपए में 10 किलो पे गाॾे थिए रहिया जी। ऐं हाणे जेको आहे सो ॿुधो पिया त चांवरनि ते बि जेको आहे हिन जो रेट मर्ज़ी जो हलंदो। पोइ जेकॾहिं रीढ़ जी हड्डी आहे ज़रात, उनजी चेल चिॿी थी वञे त पाकिस्तान सिंध जी सॼो मुल्क कीअं हलंदो? अली काज़ी खां सवाल आहे साईं। ठीकु साईं। रायमू साहिब जी ॻाल्हि ते अचण पहिरीं जेके तव्हां ॻाल्हि पे कई, ॾिसो मूंखे अञा ताईं अवल त हू जेको एग्रीमेंट आहे, जेको ट्रीटी आहे, फ़िलहालु एग्रीमेंट चवनि पिया, उनजो जेको मुआहिदो पाकिस्तान ऐं सऊदी आहे, जेको डिटेल्स त साम्हूं आया कोन्हनि, शायदि ईंदा बि कोन। लेकिन मोटी मोटी ॻाल्हि इहा थिए पई त यानी हिकिड़ी लाइन त हुन में क्लियर आहे त सऊदी अरब ते हमिलो, पाकिस्तान ते हमिलो, ऐं पाकिस्तान ते हमले खे सऊदी अरब जो ते हमिलो तसवर थींदो। डन, हीअ लाइन त क्लियर लिखियलु आहे न, सभु को मञे पियो। इन ई लाइन जी रोशनी में राणा सनाउल्ला चए थो त अगरि अफ़गानिस्तान मां पाकिस्तान ते ही हमिलो हाणे थियो हिन मुआहिदे खां पोइ, अफ़गानिस्तान मां पाकिस्तान ते अगरि ॿीहर हमिलो थियो बकौल राणा सनाउल्ला, त हिन खे सऊदी अरब ते हमिलो तसवर कयो वेंदो। ठीकु आहे। हाणे छो ख़ासि ज़िक्र इंडिया जो ज़िक्र न कयो राणा सनाउल्ला, अफ़गानिस्तान जो छो कयो? त अफ़गानिस्तान खे बहरहाल सिधी तरह मुस्लिम उम्मा जे तौर ते सऊदी अरब ॾोकड़ पैसा जाम ॾींदो आहे। पहिरीं बि ॾींदो आयो, वरी बि ॾिए थो। तंहिंजे करे सऊदीज़ जो ख़ासि हिकिड़ो आहे असर रसूख़। हाणे अगरि त पोइ छा सऊदी अरब करे सघंदो? मिसाल अगरि अफ़गानिस्तान तां हमिलो थियो पाकिस्तान ते, राणा सनाउल्ला चवाणी त सऊदीया ते हमिलो तसवर थींदो, त पोइ सऊदीया छा कंदो? सऊदीया पंहिंजी, हाणे असांखे सऊदीया जी फ़ौज खपे छा? न। असां इहो चवंदासीं बाबा ही असांजो दुश्मन, माना तव्हांजो दुश्मन, त दुश्मन खे न फंड ॾिबा, न एड ॾिबी, बल्कि हुनखे हिकिड़ी शटअप कॉल क्रश कबो। ठीकु आहे, ऐं हुनखे क्रश कबो। फ़ौजी लिहाज़ सां असीं पाण ई क्रश करे वठंदासीं हुनखे। तव्हां रुगो मॉरल सपोर्ट, तव्हां पंहिंजी इख़लाक़ी सपोर्ट हिन खे बंदि कयो, अफ़गानियुनि खे, तालिबान खे। ठीकु आहे। त जेको सऊदीअनि जे वस में हूंदो, हाणे हिन एग्रीमेंट तहत उहो हू कंदा, बाक़ी असीं पाणे करे वठंदासीं। हाणे जेको ही मफ़रूज़े ते ॻाल्हि हुन जे बि चैनल जो तव्हां ज़िक्र कयो पिया, हुन में थी अगरि त ख़ुदा न ख़ास्ता अगरि इज़राइल हमिलो करे थो सऊदी अरब ते, त पाकिस्तान लामुहाला सिर्फ़ु हिकमत अमलियूं कीअं ठाहींदो? एग्ज़ैक्टली। इहो सऊदी अरब खे हिकमत अमली जी त ज़रूरत कोन्हे। त पाकिस्तान ते हमिलो अगरि तसवर थींदो, त मिसाल इज़राइल सऊदी ते हमिलो करे या पाकिस्तान ते करे, त पाकिस्तान जेको कंदो पाण ते हमले थियण जी सूरत में, उहो ई सभु कुझु कंदो सऊदीया ते हमिलो थियण असूली तौर ते। त पाकिस्तान छा छा करे सघे पियो? हुन में ज़ाहिर आहे स्ट्रेटजी बि आहे, हुन में एयर डिफेंस बि आहे, हुन में जेको आहे मिज़ाइल्स बि आहिनि, ऑन ग्राउंड मिलिट्री बि आहे। ऐं हू ॻाल्हि आख़िर में आहे जंहिंजो ज़िक्र थिए पियो न्यूक्लियर जो। मिसाल इंडिया बि असां ते हमिलो कयो त असां उथंदे त बम न हणी छॾियो न, ऑब्वियसली। ठीकु आहे। असां पहिरीं हुनखे जेका कन्वेंशनल वॉरफेयर हुई, रिवायती जंग हुई, उन में हुनखे इंगेज कयो, वधे आहे पोइ ख़ुदा ख़बर। ईअं ई अगरि इज़राइल को ख़ुदा न ख़ास्ता को एटमी किसो त न कर, त पोइ पाकिस्तान में ऐं सऊदी अरब गॾिजी हुन सां कन्वेंशनल वॉर कंदा। पर अगरि हू हुन हद ते वियो त पोइ पाकिस्तान खे त पाकिस्तान ई सऊदीया खे वञिणो पवंदो। हाणे जेका हिते बारीकी में कन्फ्यूजन इंडिया ई पखेड़ीनि पिया त असीं को बम खणी वञी उते सऊदी अरब में रखी छॾींदासीं त हे वठो असांजी तरफ़ां तोहफ़ो आहे, या न्यूक्लियर का हिकिड़ी नंढी फैसिलिटी, या टेक्नोलॉजी हुते हुननि खे ॾेई छॾींदा। टेक्नोलॉजी त हूंदी हुननि वटि, फैसिलिटी ठाहे छॾींदा। मतिलबु असीं अगरि न्यूक्लियर फैसिलिटी ठाहिण, इहो मुंहिंजो न ख़्याल त हुन एग्रीमेंट में बि हूंदो, ऐं न ई पाकिस्तान करे सघे थो, ऐं न ई सऊदी अरब बि चाहींदो। छाकाणि त पोइ त हू बि न्यूक्लियर मुल्क थी वियो न।
सर ये कंफ्यूज करणु त पोइ साईं हू हमिलो करे छॾंदो पाकिस्तान छा कंदो ज़ाहिर पाकिस्तान विढ़ंदो अगरि हीअ एग्रीमेंट आहे त अगरि एग्रीमेंट अगरि हीअ एग्रीमेंट आहे ऐं हिन ते बीहूं था हा त ज़ाहिर विढ़ण खां सवाइ ॿी वाट कहिड़ी आहे न आहे को वाट ठीकु आहे अच्छा इहो ईअं ई सुवालु आहे इंडिया सुभाणे वरी मथो फेरेसि पाकिस्तान ते हमिलो करे त सऊदी अरब असांखे जेको कुझु ॾेई सघंदो तेल फरामी कॉन्स्टेंट ॾेई सघूं तेल फराहमी ॾिए थो इंडिया खे तेल फराहमी रोके थो या इंडिया में इन्वेस्टमेंट थियल अथसि जाम थोरो भाउ थोरो मतिलबु उहो पोइ सभु कुझु करणु खपे त सही न यस हाणे करे थो नथो करे डिफरेंट डिबेट आहे जी अलॻि बहस आहे सो माण्हू कंफ्यूज़ कनि पिया त असीं वञी बम रखी ईंदासीं हुते रियाद में त बाबा हीउ वठो ज़रूरत पए त कम में आणिजो कतब आणिजो ईअं त न थींदो न असीं त ज़ाहिर आई इफ दिस एग्रीमेंट ते ॿई धुरियूं के अहिड़े महल ते चइबो आहे मुड़ुस जी ख़बर पए थी महल ते जी हा जॾहिं टेस्ट महल ईंदो त हीउ आउं सम्झां थो त आउं त हिन एग्रीमेंट खे ईअं सम्झां थो रहमू साहब वरी एग्रीकल्चर ते ॻाल्हि कई त रीढ़ जी हॾी सही असांजी चेल जी हॾी आहे पोइ त तॾहिं चिॿा लॻा वेठा आहियूं न जेको हाल आहे ज़रात सां ऐं जेका सभु सूरत हाल आहे पर अच्छा तव्हां कॉलर वठो पोइ चवंदो पिया मीर एजाज टालपुर टन ॾियां हूंदो जी टालपुर साहिबु छा चवणु चाहींदा काज़ी साहब मौज़ू ॿुधूं पिया साईं बिल्कुलु ई जेको मुआइदो थियो आहे ऐं मरियम नवाज़ साहिबा इलाही ख़ुशि हुई जेको बाबा खे जहाज़ मां अची वठी आया जा हुकुमरान जी हालांकि अॻे बि साॻियूं वेंदा हुआसीं जेको असांजी इज़त मर्तबो असांखे ख़बर आहे भई कोई हिन भई कतर जी हमले खां पोइ इज़त थी आहे सुठी ॻाल्हि आहे साईं पाकिस्तान जे लाइ पर हाणे साईं असांखे गेट के हिसाब सां अमजद जे हिसाब सां सम्झ में अचे कोन थो हमिलो हिक ॿिए ते थियो त कीअं मतिलबु पाकिस्तान खे खपे पैसो इकोनॉमी तौरु पाण वटि आहे कोन अरब सऊदी अरब वटि कहिड़ी फ़ौज जेका पंहिंजे पारां जी इंडिया सां विढ़ंदी अफ़गानिस्तान सां कहिड़ा विढ़ंदी हू पैसो ॾींदी असांजी फ़ौज अॻे ई विढ़े थी अमेरिका जे मुफ़ाद ते पाण विढ़ियासीं रशिया जे ख़िलाफ़ु विढ़ियासीं वरी मुजाहिदनि जे ख़िलाफ़ु विढ़ियासीं असांखे पैसो खपे असांजी फ़ौज विढ़ंदी ॻाल्हि इहा न त असां कहिड़ो हुनखे पंहिंजो पैसो ॾींदासीं या डॉलर ॾींदासीं सऊदी अरब खे मदद कंदासीं इहो ईअं ई हूंदी जेतिरी ॻाल्हि इहा आहे त हू असांखे पैसो ॾींदा असांजी इकोनॉमी बहितर थींदी ऐं असांजी फ़ौज जेका आहे रोक पई त हुते विढ़ी सघे थी साईं इहे ई ॻाल्हियूं आहिनि वधीक गाइड साहिबु बहितर दिमाग़ आहे असां जेतिरी ॻाल्हि कई आहे महिरबानी साईं ठीकु साईं ॿियो बि कॉलर मोहम्मद लोहाणी ताना बलकान मां जी लोहाणी साहिबु छा चवणु चाहींदा हा साईं अॼुकल्ह सभु तो मुंहिंजो सुवालु आहे अॼु टाइम न्यूज़ ते मूं ॾिठो पियो हिकिड़ो ख़बर में त मीर नादिर मस्ती सरदार चइजो हिकिड़े डिस्ट्रिक्ट सां वाबस्ता आहिनि ऐं वॾी ॻाल्हि त ॿई पीपल्स पार्टी आहिनि हिक ॿिए ते संगीन इल्ज़ाम हणनि पिया त हू पंहिंजे हाउस में क्रिमिनल माण्हू विहारे वेठो आहे पोइ हुनजे मथां हणे पियो त हू जेके मर्डर जा क्रिमिनल माण्हू विहारे वेठो आहे त छा हिकिड़े ई ज़िले में हिकिड़ी पार्टीअ में हिक ॿिए ते इल्ज़ाम हणनि पिया त अॻु में ईअं थींदो त अगरि हिकिड़े डिस्ट्रिक्ट में ॿ भोतार पाण में न ठहंदा त हिकिड़ो हलियो वेंदो पीपल्स पार्टी में ॿियो हलियो वेंदो नवाज़ लीग में हाणे शायदि मुतबादिल न आहे मजबूरीअ में ठहनि या छा हिक ॿिए ते इल्ज़ाम हणनि पिया त छा सुभाणे हिन मां हिकिड़ो पीपल्स पार्टी छॾे सघे थो हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं अची सघनि था इन ते वठी ॾिजो ठीकु आहे साईं जी अच्छा आऊं पहिरीं हीअ ॻाल्हि चलो मीर साहब वरी पहिरीं कयूं था पोइ रहमू साहब वरी एग्रीकल्चर ते अचो छाकाणि कनेक्टेड आहे ॻाल्हि मीर साहब ॻाल्हि इहा आहे त ईअं ई थींदो आहे न सर त ॿ माण्हू जॾहिं इतिहाद कंदा आहिनि त अचो मिसाल ही फैक्ट्री हणूं था अचो मिसाल को बि कमु कयूं था त हिकिड़े वटि मिसाल चए भाई मूं वटि पैसो आहे पर मूं वटि टाइम कोन अथई अच्छा मूं वटि टाइम आहे ॿियो चए त मूं वटि पैसो आहे हू चए थो मूं वटि एक्सपर्टीज़ आहे मूं वटि तजुर्बो आहे आख़िर कॉम्प्रोमाइज़िस दुनिया में इतिहाद कीअं ठहंदा आहिनि कंसोशियम्स कीअं या ही अलाइंसिस कीअं ठहंदा आहिनि त हिते बि ॻाल्हि इहा आहे त सऊदी अरब वटि जेको आहे उहो सऊदी अरब असांखे ॾींदो ऐं असां वटि जेको आहे असीं सऊदी अरब खे ॾींदासीं हिन जो मतिलबु इहो न आहे त असीं बम खणी ॾेई छॾींदासीं लेकिन अणचियल तरीक़े सां न्यूक्लियर डिटरेंस त थिए थी न न्यूक्लियर डिटरेंस त थी वई न सर त हाणे बि हीअं अॼु ख़बरूं बि आहिनि त हिते तयारियूं बि थियनि पियूं पाकिस्तान में त मुख़्तलिफ़ सऊदी इन्वेस्टमेंट्स लाइ हिन लाइ हुन लाइ MBS पाण अचे थो शायदि MBS पाण बि ईंदो हाणे त ईंदो हाणे ईंदो पहिरीं त कोन पियो आयो तकिड़ो हलियो वियो न आयो हाणे मुंहिंजे ख़्याल में वेहण लाइ ईंदो किथे आहे यकु न आयो आहे यकु न आहे अच्छा सो हाणे त सही असांखे सो इहो थींदो न पर हिन में बुरी ॻाल्हि बि कहिड़ी आहे भई तव्हां ॿनी कयो था कंहिं वटि जेका हुजे थी ॿनी कंहिं वटि जेका को ढगनि जो हुजे थो जोड़ो हुजे थो कंहिं वटि
ईअं गॾिजी सॼी कबो आहे न त हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि अजीब ॻाल्हि त काई कोन्हे। ऐं कल्ह GCC जे 6 मुल्कनि वरी इहो ई पाण में बि अलामियो जारी कयो आहे त हिकिड़े मुल्क ते हमिलो 6 मुल्कनि ते तसवर थींदो। उन मुल्कनि में बहरेन आहे, कुवैत आहे, ओमान आहे, UAE आहे, पर उन में सऊदी अरब आहे। हाणे सऊदी अरब GCC जे 5 ॿियनि मुल्कनि सां बि इहो ई एलामियो जारी थियो आहे ऐं गल्फ कंट्रीज़ जे ऐं पाकिस्तान सां त सिधो उन एग्रीमेंट कयो आहे। त इहो जेको पाकिस्तान सऊदी एग्रीमेंट आहे, आउं सम्झां थो त हीअ ॿिया बि ही नंढा नंढा मुल्क जेके सऊदी अरब जे चए आखे में आहिनि उहे ईंदा आहिनि इतिहाद में। सो पाकिस्तान लाइ अपरेंटली, ऐं पाकिस्तान वटि हिकिड़ी मिलिट्री एक्सपर्टीज़ आहे। असां वटि ॿियो त ख़ैरु लॻो पियो आहे, असां 70 सालनि में इहो ई कयो आहे, असां 75 सालनि में इहो ई कयो आहे। हुननि वटि तेल आहे, हुननि बि ॿियो कमु कोन कयो आहे। सो साईं जेको रहमू साहिबु ॻाल्हि इहा आहे त अॼु मूं लेकिन बहरहाल चेल चिॿी ऐं सिधी ते त हाणे इलाही दफ़ा ज़रात ते ॻाल्हायो आहे, लेकिन हाणे जेका सूरत हाल आहे पंजाब में ॿोॾि अचण खां पोइ ऐं कल्ह CM बि फेडरल मिनिस्टर कंहिंसां मुराद अली शाह जेको हू बि थियो त भई वरी सोचीनि था त कणिक जी का इमदादी हिकिड़ी फिक्स प्राइस आणी, यानी वापसि हू सोच आई अथनि त IMF जे चवण ते असां ख़तमु त करे विया आहियूं, पर माण्हुनि पाण हुन सरकारी ख़बर में इहो त या माण्हुनि पोखी बंदि कई आहे कणिक जी, या माण्हू मुर्गो ज़मींदारी छॾे विया आहिनि, जी हा, ज़मीनूं विकिणी हलिया विया आहिनि। त हीअ त फूड क्राइसिस क्रिएट थी वेंदो, हिननि खे कुझु न कुझु करिणो पवंदो। ऐं हुन में ई लिखियलु जेको पाण बि अक्सर अड़ियूं कंदा हुआसीं त मिडल मैन विच वारो जेको एजेंट आहे उहो वधीक खाई वञे थो, आबादगार खे कुझु नथो मिले। सो इहो सिर्फ़ु कणिक में न आहे, इहो कमंद में बि आहे, इहो हर हंधि आहे। सो ऐं हीअ जेको उपत घटि थींदी त मूंखे ईअं लॻे थो, हाणे अलाह हुननि खे बि चङाई हुननि लाइ बि ख़ैरु करे, पंजाब जा जेके मुतासिर थिया आहिनि ज़मींदार, पर मूंखे लॻे थो त हिन दफ़े सिंध मां जेका उपत थींदी या पंजाब जो जेको बचियल हिसो आहे, यानी ओवरऑल हिन दफ़े फसलनि जा अघु बहितर हूंदा। ही हा टेक्निकली आउं इहो सम्झां, कोई ज़मींदार न आहियां, पर जेतिरी मुंहिंजी टके जहिड़ी अकल आहे उन में आउं सम्झां थो त हीअ जेके ईंदड़ कुझु फसल आहिनि इहे ज़मींदारनि खे, आबादगारनि खे थोरो साह विझंदा। इहो दुआ बि आहे, पर मुंहिंजो सिर्फ़ु ख़्वाहिश न आहे। हिन में आउं जेको मूं मुख़्तलिफ़ ज़मींदारनि सां हिननि सां कचहरियूं कयूं आहिनि त हू सम्झनि था त हींअर का बहितरी जी उमेदु आहे। पोइ लोराणी साहब, नादिर मक्सी ऐं राणी साहब हाणे हिकिड़ी पार्टी में आहे ऐं पोइ तव्हां पाणे पंहिंजे सुवाल जे आख़िर में, ॻाल्हि जे आख़िर में पाणे जवाब बि ॾेई वियो। हाणे चांडियो साहब ऐं मक्सी साहब कॾहिं कॾहिं गॾु रहिया बि आहिनि, पर जीअं तव्हां चयो अॻु में ईअं हूंदो त को हिकिड़ो नवाज़ लीग बि हलियो वेंदो, हिकिड़ो पीर साहिब सां हलियो वेंदो, हिकिड़ो पीपल्स पार्टी में रहंदो, वरी ईअं शफलिंग थींदी। हाणे ॿिए पासे सफ़ा ज़ीरो थी वियो आहे, छाकाणि त हिते इस्टेब्लिशमेंट हिकिड़े डिघे अरसे खां पहिरीं कंहिं ज़माने में किंगरी हाउस महवर हूंदो जॾहिं वॾा पीर साहिब हूंदा, पोइ इस्टेब्लिशमेंट चयो त ज़रूरत न आहे, ज़रूरत ई न आहे। हा, पोइ कंहिं ज़माने में SDA GDA सभु हाणे त GDA त हाणे बि आहे, पर SDA या नून लीग, इवन क्यू लीग खे ठाहे छॾियो। यस, लियाकत जतोई साहिब चीफ मिनिस्टर थिया, क्यू लीग जा हुआ। यस, ही जो थिया हाणे मुशरफ जे दौर में, ही त पोइ हा सॉरी क्यू लीग जा ही थिया, हा एग्ज़ैक्टली, लियाकत जतोई त नून लीग जा थिया। त हिते अहिड़ी अहिड़ी पार्टियूं बि इक़्तिदार में अची वेंदियूं हुयूं, MQM खे गॾाए सॾाए, जिन्हनि जो हेठि सवाइ भोतारनि जे ॿियो कुझु कोन हूंदो। पर हाणे उहो कमु काफ़ी अरसे खां बंदि आहे सिंध में, त माण्हुनि खे सम्झ पोइ हुते वेठा आहिनि, पर हाणे एक्चुअली त सरज़मीन ते दिलिया त हिक ॿिए सां कोन था ठहनि, ज़ाहिर आहे। सो हाणे ही बाक़ी त हाणे उहे इल्ज़ाम दर्ज जवाब आहिनि, हाणे पाण ॾेई वरिता आहिनि, ॿई नवाब साहिब आहिनि, ॿई हिक ॿिए मथां, ॿई सरदार साहिब आहिनि, असीं आम माण्हू आहियूं। खौटलैंड सां अब्दुल गफूर काके पुटो नवाब शमा जी। काके पुट साहब छा चवणु चाहींदा? साईं काली साहब ऐं यासिर साहब तव्हांखे सलाम अर्ज़। साईं काली साहब खां मुंहिंजो सुवालु आहे त जीअं कि नज़रियाती ऐं तारीख़ी शख़्सियतूं पाण वटि शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो मिसाल आहे, त हुन जेको आहे सो तारीख़ में ज़िंदा रहण लाइ जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगी जेको आहे सो दाव ते लॻाए छॾी। त हिन वक़्तु जेके हाइब्रिड लीडर आहिनि, जीअं हाणे हेसि ताईं जीअं इमरान ख़ान जेको आहे सो थोरे जो आवाम जी हिमायत जेको आहे सो हींअर ख़ामोश हिमायत ताईं आहे,
का मुज़ाहमत वग़ैरह कान्हे त छा तव्हां सम्झो था त जेको अञा ताईं स्टैंड वठियो वेठो आहे इमरान ख़ान त संदसि ज़हन तारीख़ में ज़िंदा रहण लाइ जेको आहे सो आहे इन ते थोरो तबसरो कंदा महिरबानी। ठीकु साईं। सही कामिल साहब कल अलाए टियों ॾींहं बि ख़ान साहब जे हिन मौक़े ते टियों ॾींहं इन ते ॻाल्हायो थोरो त माण्हू अहिड़ा माण्हू हुजनि था सही पोइ हुनखे ॿाहिरियां माण्हू या जेके वधीक प्रैग्मेटिक हुजनि था हीअं सोचीनि था डिफरेंटली सोचीनि था हू चवनि था यार ज़िद्दी माण्हू आहे हा अॼु ई ज़िद कयो वेठो बेवकूफ़ आहे ईअं बेवकूफ़ आहे ज़िद्दी आहे अलिफ़ आहे पर हू जेको माण्हू इहो फ़ैसिलो करे वेठो हुजे थो उन वटि को न को त नज़रियो या उसूल हुजे थो। ज़ाहिर आहे हाणे इहो कोई नज़रियो उहे न आहे सोशलिज़म कम्युनिज़म या को अहिड़ो पर हीअ आहे त भई आउं सही आहियां हाणे तव्हां भेटियो पिया मूं त उन ॾींहुं कंहिंसां बि कोन भेटियो ख़ान खे मुंहिंजो वरी उहा नई बहस शुरू थी वेंदी त साईं फलाणे सां भेटियो पिया फलाणे पर दुनिया में अहिड़ा मिसाल त अनेक आहिनि जाम जाम जिथे माण्हू बसि चवनि था त न ठीकु आहे भले ज़िंदगी हली वञे त हली वञे न कॉम्प्रोमाइज़ कबो। पुटिन जे अॻियां बि बीहनि था माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके पुटिन जे अॻियां बीहनि था पिया माण्हू दुनिया बीहनि था न पोइ ज़ाहिर पोइ ठीकु आहे कंहिंखे कामयाबी थिए थी अक्सर माण्हू जेके आहिनि हू बाद में उन्हनि जो हा बाद में सक्सेस मरण खां पोइ हुननि जो सक्सेस अचे थो। हाणे वरी आउं भेटियां कोन पियो हिन मार्टिन लूथर किंग सां लेकिन मार्टिन लूथर किंग जेको कारनि जी नुमाइंदगी राइट्स जी ॻाल्हि पे कई अमेरिका में सिविल राइट्स जी हुनखे कहिड़ी ख़बर हुई त को अहिड़ो वक़्तु बि ईंदो अमेरिका में जिथे वाइट हाउस में बारक ओबामा हिकिड़ो कारो जेको आहे प्रेसिडेंट थी वेंदो पर बारक ओबामा किथे न किथे त मार्टिन लूथर किंग जो ई उहो आहे न अहसानमंद हूंदो न। हाणे वरी माण्हू चवंदा हुन सां भेटिया पियो न मार्टिन लूथर किंग हिकिड़ी ॿी दुनिया हुई ही ख़ान हिकिड़ो ॿियो मामिलो आहे लेकिन हिनखे आउं कीअं फ़तवा जारी कयां त हिनखे आउं ज़िद्दी चवां या हिनखे उसूल पसंदि चवां। माण्हू चवनि था त ख़ान साहब जो ख़ान जा पंहिंजा बयान बि अचनि था त उहो बीठो आहे चए थो कोन बच कंदुसि हा हाणे जेको थियो सो थियो जेको हाणे तव्हां चवणु चाहियो हुनखे तव्हांजी मर्ज़ी जेको थियो बि थियो उहो बि लेकिन ज़ाती आहे ज़ाती इन सेंस में आहे त असां तव्हां जहिड़ा माण्हू जेके ॿाहिरि वेठा हूंदा आहिनि हू ख़ान जी ॻाल्हि नथो कयां को माण्हू अगरि कुझु करे रहियो हूंदो आहे न त पाण चवंदा अड़े चरियो आहे थींदो कुझु कोन सही अहिड़ा इहे भई हर करे कुझु न थींदो होपलेसनेस जेका न ऐं या वरी वधि में वधि माण्हू भलो आहे पर थींदो कुझु कोन। अच्छा पोइ एतिरी हिन ॻाल्हि खे हिन नैरेटिव खे वधाइबो आहे त कुझु न थींदो जो हुन ग़रीब जी सॼी महिनत जेका आहे रायगा थी वञे थी तो हिकु चङी शइ भई सोसाइटी में सिर्फ़ु असां वटि न सॼी दुनिया में थींदो असांजी सॼी दुनिया में ईअं ई थिए थो। ऐं तकड़ि ॿ टे हिकिड़ो नंढड़ा वॾा इशू रखी वठूं हिकिड़ो त इहो पाण वटि मोटरवे जो तनाज़ो उभरी आयो आहे मसे ठहण जी ॻाल्हि उभरी आहे त वरी हाणे NH चए थो बाबा मूं वटि पैसा कोन्हनि तव्हां सिंध गवर्नमेंट खे ॾियण सिंध गवर्नमेंट खे ॾियण लाइ हा ज़मीन जा करिणो ई कोन्हे नियत ई कोन्हे बाक़ी रायविंड ते मोटरवे ठाहिण लाइ पैसा आहिनि हा मिंट अची था वञनि कमु थी थो वञे हिते कोन्हनि हा हिते कोन्हनि सिंध में कोन करिणो आहे सिंध में छा चइजे। अच्छा ट्रम्प बगराम एयरबेस ते टॉक्स थो करे पियो हू चए थो मुंहिंजे टॉक्स हलनि था पिया अफ़गान गवर्नमेंट सां तालिबान जो स्पोक्स पर्सन ॾिसो तालिबान जेको हीउ बयानु रिएक्शन आयो आहे त असीं अफ़गान सॉइल ते कंहिं ॿिए खे न चाहींदासीं कंहिंजी बि फ़ौजी बूट्स न ऐं मूंखे ॾुखियो थो लॻे त ऐं स्पेशली जॾहिं तालिबान सां हाणे चाइना इलाही विझड़ाइप करे वियो आहे त हीअ कीअं ट्रम्प खे बगराम एयरपोर्ट ॾेई छॾींदा एयरबेस कीअं ॾेई छॾींदा तालिबान त माना तूं हिते वेह ऐं चाइना ते नज़र रख। उहे अॼु जी दुनिया में पाड़े में वेही दूरबीनी सां कोन ॾिसबो आहे सैटेलाइट आहिनि दुनिया आहे लेकिन वाए छो ॾींदो अफ़गानिस्तान खे अहिड़ो छा ॾिए पियो अमेरिका जेको उहो बगराम हुनखे ॾेई छॾींदो रिकग्निशन अगरि ऑफर थी वञे त रिकग्निशन ऑफर थी बि त पोइ छा चाइना जी नाराज़गी चाइना हितां सॼो वठी वञे वन बेल्ट वारो सॼी तरक़ी थियणी आहे अफ़गानिस्तान जे अंदरि हिननि अफ़गानी ख़बर ॾोकड़ बि त अमेरिका ॾोकड़ थोरी एतिरा ॾींदो। अच्छा नंढिड़ो हिकिड़ो शइ सिंध में वरी जेको आहे उहो हिकिड़ो अजीबो ग़रीब क़िस्म पाण वटि वाक़ियो थियो पहिरियां बि थी चुको आहे ॾाची वीचारी जेका आहे उहा पहिरियां बि ज़ख़्मी कई हुई हाणे बि ज़ख़्मी फ्रस्ट्रेशन आहे यार माण्हू फ्रस्ट्रेट थियल आहिनि सम्झ नथो अचे पोइ कंहिं न कंहिं जेको बि हिणो आहे
उन ते माण्हू जेको थोरो बि सघ वारो आहे, ॿियो कुझु न थिए, ॿिए कंहिं ते वस नथो अचे त पंहिंजी घरवारी खे कुटणु शुरू कनि था, पंहिंजे ॿारनि खे कुटणु शुरू कनि था। हाणे ॾाची यार उनखे कहिड़ी, उनखे तव्हां हुनजे मालिक खे थोरी नुक़सानु पिया पहुचायो। उहो पोइ भेरे जेको ॾाची जी टंग कपे छॾी, उहो जेको नंढड़ो नंढेरो, उनजो छा थियो? कुझु बि कोन थियो। ज़ाहिर उनखे सियासी सपोर्ट अची वई, उन महिल ई ख़बर हुई कुझु कोन थींदो। हिते माण्हू मरी वञनि था, उनजी कुझु नथो थिए। सो बहरहाल बेवकूफ़ी आहे, जहालत आहे, जानवर बेज़ुबान। कंहिं बि हीणे सां ज़ुबान बि हुजेसि, हीणे सां विढ़ण सां माण्हू ॾाढो मुड़ुसु थिए थो जाए। बुज़दिल हुजनि था जेके पाण खां हीणे सां हिते ज़ाती कनि था, यार बेवकूफ़ माण्हू। ठीकु आहे, सभु महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में